जो सुर्खेला पंहिंजे ज़माने में उन हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े घणी उहो फैज़ जारी फरमायो उहो फैज़ जारी फरमायो जो अल्हम्दुलिल्लाह उहा जेका माई ससु हुई न उनखे पुन्नुअ जो इश्क लॻो त क़बर ताईं कंदी वई अबाणा उन माईअ खे पुन्न जो लॻल हो इश्क त उन अबाणा कोन छॾियो अल्हम्दुलिल्लाह असांखे बि सीने में रोज़े वारे इश्क ला इलाहा इल्लल्लाह जो ॾिनो न को हिते विसरंदो न को क़बर में विसरंदो न को क़यामत में सुभान अल्लाह आगारो जो त लॻी था थियो ज़ोर सां तवज्जो फरमाइजो हेॾा ने हर हिकिड़ो माण्हू सॼी उमिरि हाणे मां कहिड़ो नालो खणा जॻह वा ॾाढी ॾुखी वो माण्हू सॼी उमिरि वीचारो का ग़लति शइ चटींदो रहे ऐं ओचितो मिली पएसि माखी चिड़े वरी तव्हांखे चवे त अड़े दिमाग़ तव्हां मूंखे ॿुधायो ई कोन त माखी हीअ हूंदी आहे मां त अॼु ताईं हले छापे खाधो हले छापे वात में ईंदो माखी त हीअ वा मां तोखां पुछां थो हिन में ॾोह तुंहिंजो या हुन पाण हमरा जो पंहिंजो ॾोह अथसि जो हुन माखीअ में फ़र्क़ु कोन कयो गंदीअ ऐं बुछड़ीअ शइ में फ़र्क़ु कोन कयो जंहिं कुतई पीर ॾिठा ॾोह उनजो जंहिं ख़ंज़ीर वेढ़ाइण वारा पीर ॾिठा ॾोह उनजो जंहिं शराब कबाब ऐं जेको आहे सो भंग चरसो आफ़ीम पीअण वारा पीर ॾिठा या सम्झा त इहे पीर आहिनि त ॾोह उनजो पंहिंजो ऐं जंहिं भायो त पीर ईअं हूंदा आहिनि जेके 8 ॾींहं वेझंदा बि न आहिनि महीनो बि वेझंदा न आहिनि जेकॾहिं हुन पीर अहिड़े खे सम्झो त कसम ख़ुदा जो ॾोह उनजो जेकॾहिं हुन सम्झो त व्याज वठण वारो पीर आहे त ॾोह उनजो जेकॾहिं हुन सम्झो त विएट में चढ़ण वारो पीर आहे माना मयार विएट गाॾी आहे त ॾोह उनजो आहे कसम ख़ुदा जो असांजो मुर्शिद त शाह मर्दां शाह छत्र वारो आहे जो हिंद सॼ ते 300 खां वधीक मदद सां हज़ारे क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि असांजो मुर्शिद रसूल बादशाह हुआ जे हिन इस्लाम जे लाइ हिन जगह ते बर्रे सगीर पाको हिंद में इस्लामी हुकूमत जे लाइ जिहाद लाइ पंहिंजो सिर कुर्बान करे छॾियो असांजो त पीर शाह मर्दां शाह कोट वारो आहे जे तफ़सीर लिखाए करे उम्मत खे अता फरमायो हज़ारे आलिम तैयार कया असांजो त पीर हिज़्बुल्लाह शाह तख्त वारो आहे जे हिज़्बुल्लाह शाह तख्त वारे हिंदुस्तान जे काफ़िर राजन खे बि कलमो पाक पढ़ायो असांजो त पीर अली दोहर बंगले वारो जान जंहिंखे ॾिसण सां माण्हू कलमो पढ़ंदा हुआ ज़िक्र कंदा हुआ असांजो त पीर हज़रत सिबगतुल्लाह शाह कजर धणी रहमतुल्लाह अलैहि जेको क़ुरान जो बि हाफ़िज़ आहे फ़िक़ह जो बि मुफ़्ती